छा साक्षी फोन में सॼो छा पई ॾिसी जो? अरे मम्मी हिन फोन में आहे न क्विज प्रतियोगिता बि हले जंहिंजा जवाब ॾींदी आहियां मां सॼो ॾींहुं। पंहिंजे 10 अप्रैल जो थींदो आहे सिंधी भाषा दिवस ऐं 13 अप्रैल जो आहे संत कंवरराम जयंती, जंहिंजे उपलक्ष्य में पंहिंजे 12 अप्रैल आर्तवार ॾींहुं सिंधी मंदिर झूलेलाल आहे न उते प्रोग्राम रखियो वियो आहे। कहिड़ो प्रोग्राम आहे? प्रोग्राम आहे जीअं शाम जो 4:15 बजे आहे ज्योत प्रज्वलन थींदो, ठीकु आहे। उन खां पोइ भजन संध्या थींदी बहिराणा मंडली सुरेशा द्वारा ऐं 5:15 बजे श्री कंवरराम जेके ज्ञान प्रतियोगिता रखी वई आहे उन जे जेके प्रतियोगी जे भाग वरितो उन्हनि खे पुरस्कार ॾींदा। हाँ ऐं शाम जो 6 बजे भव्य शोभा यात्रा निकिरंदी पंहिंजे सुरेशा में, जंहिंजो विशेष आकर्षण आहे सिंधी शहनाई वॼंदी जंहिंते पंहिंखे नचणो कूदणो आहे। प्रोग्राम किथे आहे इहो सॼो? इहो पंहिंजो सिंधी झूलेलाल मंदिर आहे, इहो सॼो प्रोग्राम उते थींदो त पाण सभु मिली करे उते हलंदासीं। तव्हां सभिनी सां निमाणी विनती आहे त हिन प्रोग्राम में अची सपरिवार अची करे हिन प्रोग्राम जी शोभा वधाईंदो। जय झूलेलाल।